ख़बर शामिल कंदासीं। उमरकोट खां रिपोर्टर संजय कुमार ढोरो नारो जी रिपोर्ट मुताबिक़ थर ॼाओ समाजी अॻवान निहाल मकवाणो उमरकोट में बोर्ड मुतासिरनि खे हिकु हफ़्ते खां इज़त सां शिफ्टूं लॻाए मुर्गी गोश्त, मिनरल वाटर बोतलूं, चाशनी, कस्टर्ड, सवयन समेत ॿियनि खाधे पीते जी शयुनि सां मानी खाराइण लॻो। उमरकोट में अॻूणी सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी जी ख़ासि हिदायतुनि ते समाजी अॻवान निहाल मकवाणा जी टीम पारां उमरकोट खां रतनोर वेंदड़ रोड ते निहाल मकवाणा कैंप खोली वई आहे, जेको मुसलसल हिकु हफ़्ते खां जारी आहे, जिथे रोज़ाने जी बुनियाद ते बोर्ड मुतासिरनि में बोर्ड मुतासिरीन जी फरमाइश ते मुर्गी बिरयानी, मिठे जूं देगूं, मिनरल वाटर, पाणी जूं बोतलूं, कस्टर्ड, सवयन ऐं ॿियनि खाधे पीते जी शयुनि सां गॾु इज़त सां शिफ्टूं लॻाए मानी खाराई वेंदी आहे, जॾहिं त उमरकोट जी टीम पारां उमरकोट जे मुख़्तलिफ़ रोडनि छाछरो रोड, रतनूर रोड, छोड़ रोड ऐं ॿियनि रोडनि ते वेठल हज़ारे बोर्ड मुतासिरनि खे गुज़िरियल 3 हफ़्तनि खां पीअण जे साफ़ पाणी जा टैंकर पिण रोज़ाने जी बुनियाद ते पहुचाया वञनि था। उन सिलसिले में उमरकोट जी टीम जे अॻवाननि गौतम भिराणी, आतम राठौड़, मोहनलाल ऐं ॿियनि चयो त असां समाजी अॻवान निहाल मकवाणा जे हुकुम ते कैंप लॻाई आहे, जिथे रोज़ाने राति जो शिफ्टूं लॻाए इज़त सां मानी खारायूं था ऐं हफ़्ते में हिकु दफ़ो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वेठल बोर्ड मुतासिरीन में कपड़ा, खाधे पीते जी शयुनि समेत ॿारड़नि ऐं औरतुनि में चपल विराए रहिया आहियूं। हुननि चयो त हीउ वक़्तु ॾुखियो आहे। हिन वक़्तु सभु सियासी मुफ़ाद छॾे मैदान ते लहो, छाकाणि हीउ वक़्तु सियासत जो न बल्कि ख़िदमत जो आहे। हुननि चयो त माण्हुनि सां ज़ुल्म लॻो पियो आहे। माण्हू पाणी लप ऐं हिक मानी लाइ परेशान आहिनि। जेसीं ताईं बोर्ड मुतासिर मारूअड़ा पंहिंजनि वापसि घर ॾांहुं नथा मोटनि, तेसीं ताईं असांजो जहिड़ो हाल आहे, ॾींहं राति ख़िदमत कंदा रहंदासीं। यादि रहे त निहाल मकवाणा जूं टीमूं उमरकोट समेत थरपारकर, बदीन ऐं ॿियनि ज़िलनि में कम करे रहियूं आहिनि।